पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साहु ॾींदी बि ॿोली किथे। अॼु मां ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं पंजाब बेशक वॾो भाउ आहे हिन सूबे जो, हिन मुल्क जो वॾो सूबो आहे। सिर्फ़ु तव्हांजे करे असां ॾुख था ॾिसूं। मुंहिंजे करे कीअं चई करे तव्हां पंजाबी ज़बान खे छॾे ॾिनो ऐं असां सिंधी ज़बान छॾे नथा सघूं। तव्हां पंजाबी ज़बान छॾे ॾिनो, असां सिंधी ज़बान छॾे नथा सघूं। त ॿोली जो मसइलो जेतिरो की दोस्तनि ॿुधायो तारीख़ी आहे, समाजी आहे, सियासी आहे, फलाना, पर ॿोली जो मसइलो वॾो जज़्बाती है। माशरा आज भी डाइवर्सिटी को कबूल करता है, उसको एंजॉय करता है, उसको सेलिब्रेट करता है। मुझा सिंधी शागिर्दनि पाकिस्तान में उहा तहरीक हलाई जो हज़ारे शागिर्द जेलनि में भरिजी विया ऐं हुकूमत फ़ैसिलो कयो त सिंधी ॿोली में लिस्ट उठा। सिंधी ॿोलीअ सां इश्क हमेशह माण्हुनि खे रहियो आहे। हिते असांजे अदीब लोगत जी ॻाल्हि कई। 1843 में अंग्रेज़नि सिंध फतह कई त डिप्टी कलेक्टर हैदराबाद शहर जो जॉर्ज स्टेट हो, उनखे सिंधी ॿोली सां इश्क थी वियो साईं। राति जो वेंदो घोड़े ते चढ़ी, शाल थी वियो, शहर ॿुधंदो, मोटी थी लुगत लिखी। 1847 में बम्बई जो गवर्नर आयो। हैदराबाद में ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े ते सिंधी ॿोली जे बाइख्तियार पारां 21वीं सदीअ में मादरी ॿोलियुनि जे किरदार जे उनवान सां बरोज़ा क़ौमी क़ानफरंस मुनक़द कई। क़ानफरंस में सिंधी ॿोली समेत ॿियनि मादरी ॿोलियुनि जे अदीबनि, दानिशवरनि, लेखकनि समेत ॿोली जे लाइ जाखोड़ींदड़ शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। قاضي خادم जी सदारत हेठि शुरू थियल कॉन्फ्रेंस में मुल्क जे कुंड कुर्छ मां मादरी ॿोली जो उजागर करण जे लाइ पतोड़ींदड़ शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। कॉन्फ्रेंस खे सिंध जे नाले वारे अदीब ॾाहे क़ाज़ी खादिम ख़िताब कंदे चयो त ॿोली खे बहितर तरीक़े सां इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। मीडिया खे बहितर किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे। सिंधी चैनल खे ॿोली जा माहिर इदारनि में मुक़ररु करे बहितर ॿोली हर जंग ताईं पहुचाइणु घुरिजे। सिंध में 17,000 स्कूल, 400 कॉलेज ऐं 50 यूनिवर्सिटीज़ आहिनि, पर किताबनि जे पढ़ण जो रुझान तमामु घटि आहे। नौजवान नसलनि खे किताबनि सां दिलचस्पी रखणु घुरिजे। जामी चांडीयो चयो त वफ़ाक़ मादरी ॿोलियुनि खे अहमियत न ॾेई ग़लती करे रही आहे। मदद अली सिंधी चयो त लतीफ़ सिंधीअ में शाइरी करे सिंधी ॿोली खे हमेशह जे लाइ ज़िंदा करे वियो। सिंध जे बुज़ुर्गनि जो सराइकी माण्हुनि सां पुराणो वास्तो रहियो आहे। क़ौमी कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते नदीम शबनम, सعديه कमाल, अहमद सलीम, कलंदर शाह लकियारी, नसीर मिर्ज़ा, डॉक्टर सैयद जाफ़र अहमद, डॉक्टर हामिद अली बलोची समेत ॿियनि ख़िताब कयो। कॉन्फ्रेंस जे पहिरें ॾींहं ते पुॼाणी ते राग रंग जी महफ़िल, वकार, मला, फई मलण, चंग नवाज़ अली अहमद फ़न जो मुज़ाहरो कयो। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध लैंग्वेज अथॉरिटी में। अॼु क़ौमी ॿोली जो आलमी ॾिहाड़े जे हवाले सां 2 रोज़ा कॉन्फ्रेंस कोठाई वई आहे। हिते सिंध जा अदीब, शाइर मौजूदु आहिनि। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। सही आहे, हिकिड़ो सुठी हिकु ॻाल्हि आहे त लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां जेको आहे सो ॿोलियुनि जी मादरी ॿोलियुनि जे हवाले सां ही कॉन्फ्रेंस थी आहे। असुल ॻाल्हि आहे त मादरी ॿोलियुनि खे जेके पाकिस्तान जूं ॿोलियूं आहिनि तिन में सिंधी जी अहमियत इन करे आहे जो गुज़िरियल 150 सालनि खां ई स्कूल में पढ़ाई पई वञे ऐं हिन ॿोलीअ जी क़दामत जी अज़मत पंहिंजी जाइ ते, पर हिन खे जेके ग्लोबल दुनिया जा दरपेश चैलेंजिस अथसि उन जे मुक़ाबले करण लाइ असां सभिनी गॾिजी कमु करणो पवंदो। ख़ासि तरह हुकूमतुनि खां मुतालबो करणो पवंदो। जीअं सरदार सां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली कई वञे, इहो हिकिड़ो आइनी मसइलो आहे। इहो क़ौमी असैम्बली में जॾहिं ठहिराउ पास थींदो त पोइ ई कुझु थी सघंदो। इन लाइ सिंधियुनि खे मुतहदी जदोजहद मादरी ज़ुबाना दी कॉन्फ्रेंस थी पई है 2 दिहाड़े दी। ये बहुत ही अच्छी कॉन्फ्रेंस है ई हवाले नाल कि मुख्तलिफ ज़बाना दे इतना लोग आए हैं। पूरे पाकिस्तान की इतना नुमाइंदगी पाती वेंदी है, चाहे इतना KPK तो आने वाले बलोचिस्तान तो दूर दराज तो पंजाब के इलाकों तो और विफाक इस्लामाबाद तो इतना लिखारी और दानिशवर मुख्तलिफ ज़बाना दे मौजूद हैं, जिन्हें पश्तो है, सराइकी है, सिंधी है, बरावी ज़ुबान है, हज़ारगी ज़ुबान है। तो ये कॉन्फ्रेंस अगर इन तरह से डिठा वने तो लोगों को आपस में मिल जोल ते पढ़ण दा
और उनको एक बे दी तारीख नाल एक बे दी सकाफत नाल एक बे दी जड़ी रीत है गंढी हुई उन्होंने सारे नाल जोड़न दा बहुत सोहना ही सबब बढ़दी है ते ई तरह दी कॉन्फ्रेंस सिंधी लैंग्वेज अथॉरिटी दी क्योंकि एक रीत बड़ी हुई है और ई रीत को उन्होंने बहुत सोहना और बहुत ही अच्छे तरीके नाल निभाया है कि असा लोग एक बे नाल मिल बांधे नहीं है और उन चीज़ों को असा ना सिर्फ के अपने अगू आवन वाली जी जनरेशन है बल्कि वो आवन वाली जनरेशन को असा अपने वड्डियां दा दस सकते हैं साडे पिछू दे अबाओ अजदाद क्या हैं और वो की तरह की लोग कहानी सुनते हैं ई तरह से डिठा वने तो मादरी जुबान की बहुत अहमियत है। दूजी गल मैं ये भी सुनिया देवन चाहता हाँ मादरी जुबान के यूनेस्को ने 21 फरवरी का डी आलमी तौर पर रखा है कि आलमी दिहाड़ा है मादरी जुबान के हवाले नाल तो माँ का बहुत अहम ये किरदार होंगे कि माँ को चाहिए है कि वो अपने बाल को सब कुछ पहला जो बाल होंगे उनकी दरसगाह अपनी माँ की झोली होंगी है तो वो अपनी माँ जी अपनी जुड़त अपने बाल नाल अपनी जुबान के जरिए रखे वो बाल को रोज़ का टाइम भी देवे वो बाल को अपने लोग कहानियाँ भी सुनावे जिमें सारे वर्के सारे नानियाँ सारे डाडियाँ सुनिया हैं तो ये बहुत ज़्यादा ज़रूरी है सारे बालों वास्ते सारे अगू आवन वास्ते सारी अपनी शनाख्त वास्ते क्योंकि सारी अपनी शनाख्त भी जे अगर असा अपना सनीहा अगू ना पुछे सूँ तो असा अपनी शनाख्त भी जी वञावासीं। इन गुफ्तगू शुरू करण खां अॻु में आउं शेख हया साहब जो शेर पढ़ंदुसि त पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साहु ॾींदी बि ॿोली किथे। अॼु मां ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं उन सिलसिले में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में क़ौमी कॉन्फ्रंस आहे 2 ॾींहंनि जी अॼु ऐं सुभाणे हिकु ॾींहं ते जंहिंमें सभिनी ॿोलियुनि जा स्कॉलर पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां पंहिंजी गुफ्तगू कंदा। असांजी दिलनि में हर ॿोली जे लाइ एतिराम आहे छाकाणि त असांजो जेको बिटाई आहे वो साफ़ चई वियो आहे त आलम सब आबाद त असां सिंधी क़ौम वारा सूफ़ी मिज़ाज जा आहियूं ऐं सभिनी ॿोलियुनि ऐं क़ौमुनि ऐं सकाफ़तुनि जे लाइ असांजे दिलि में वॾो एतिराम आहे पर छाकाणि त असीं 7-8 करोड़ सिंधी अवाम जा वारिस आहियूं इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जॾहिं असीं विफ़ाक़ में जेके असां पाकिस्तान खे क़ाइमु करण में असीं हुन जा ठाहींदड़ आहियूं त असांखे विफ़ाक़ में एतिरो ई सिंधी ॿोलीअ खे एतिराम मिलणु घुरिजे जेतिरो सिंध असेंबलीअ में जॾहिं पाकिस्तान जो बिल पास थियो त असां पाकिस्तान खे तस्लीम कयो त हाणे विफ़ाक़ ते लाज़िम आहे त उहो असांजी सिंधी ॿोली ऐं क़ौम खे जंहिंजे लाइ असांजे मोहम्मद इब्राहिम जोए साहिबु ऐं उनखां पोइ अॼु ससी पलीजो साहिबु मां गॾोगॾु अजीज़ धामरा साहिबु जेको सेनेट में बिल पेश कयो आहे त उनखे क़ौमी ॿोलीअ जे तौर ते तस्लीम कयो वञे त असांजो मुतालबो बि इहो ई आहे। अलबत्ता असीं दिलि सां त चऊं त असांजी सभिनी ॿोलियुनि जे लाइ दिलि में बे एतिराम आहे पर असीं सिर्फ़ु पंहिंजी ॿोलीअ जे लाइ पंहिंजी माउ ॿोलीअ जे हक़ जे लाइ हक़ था रखूं त वॾे वाक चऊं त असांजी ॿोलीअ खे हिन मुल्क पाकिस्तान में वफ़ाक़ में क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। अला इहा ॻाल्हि असां अॻु में करे चुका आहियूं त 21 फरवरी जो जेको ॾींहुं आहे इहो सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। इन करे जो हिकु त मादरी ॿोलियुनि जी पंहिंजी अहमियत आहे क़ौमी ॿोलियुनि जी पंहिंजी अहमियत आहे पर इन जो तारीख़ी पस मंज़र इहो आहे त 1952 में ढाका में बंगाली शागिर्दनि शेख मुजीबुर रहमान जी अॻुवाणीअ में इहो एहतजाज कयो हो त असांखे उर्दू ॿोलीअ जी अकेले सिर क़ौमी हैसियत जी हिकु हटी क़बूल न आहे उहा कंहिं बि क़ौम जी ॿोली कोन्हे इन करे असांजी त इहो एहतजाज थियो हुन में 4 नौजवान मारिजी विया उनखे पंहिंजी तहरीक अॻिते वधी त इन करे हिन ॾींहं खे गॾियल क़ौमुनि करार ॾिनो मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं करे पूरी दुनिया मल्हायो वेंदो आहे। हाणे पाकिस्तान जो मसइलो छा आहे पाकिस्तान जो मसइलो आहे पाकिस्तान हिकिड़े पासे आइनी तरह हिकिड़ी फेडरेशन आहे फेडरेशन जो मतिलबु आहे घण क़ौमी घण सकाफ़ती घण ॿोलियाई मुआशिरो ऐं रियासत ॿिए पासे अलमियो इहो आहे त जॾहिं मुल्क घण क़ौमी आहे घण ॿोलियाई आहे घण सकाफ़ती आहे त जेका सकाफ़ती ऐं लिसानियाती जेका वहदत आहे जेका यूनिफॉर्मिटी आहे वहदानी निज़ाम आहे उहो त ग़लति आहे त पाकिस्तान जे तारीख़ में हिन मुल्क जे क़ौमुनि जे वजूद खे उन्हनि जे क़ौमी ॿोलियुनि खे माण्हुनि जे मादरी ॿोलियुनि खे तस्लीम न करण जी हिकिड़ी बेइंसाफ़ी वारी हिकिड़ी जाबराना ग़लति रवश आहे जेका अञा हले पई त हीअ जेको सॼो असांजी सिंध में जेको तहरुक आहे जेको अॼु नओन आहे ऐं UN जे करे बि न आहे UN न बि करार ॾिया त बि सिंधी माण्हू हमेशह चवंदा रहिया आहिनि त उहा असांजी ॿोली असांजी मादरी ॿोली बि आहे असांजी क़ौमी ॿोली बि आहे उनखे हिन रियासत जे अंदरि असांजी क़ौमी ॿोलियुनि में शुमारु कयो वञे ऐं इहो हक़ रुगो असां पंहिंजे लाइ कोन था घुरूं चऊं था समूरनि क़ौमुनि पंजाबियुनि खे बि हुकु मिलणु खपे ऐं समूरनि माण्हुनि जे मादरी ॿोलियुनि जो एतिराम थियणु खपे उर्दू समेत
इन करे ॿोलियुनि जे विच में टकराव जो को मसइलो न आहे, ॿोलियुनि खे पंहिंजो जाइज़ हैसियत ऐं हक़ ॾियण जो मसइलो आहे। त इहो सॼो आहे। ऐं हिन कॉन्फ्रेंस में सराइकी बलोचिस्तान मां ॿियनि सूबनि मां अदीब दानिशवर हमेशह ईंदा आहिनि, पंहिंजे ॿोलियुनि जे बारे में, पंहिंजे अदब जे बारे में, पंहिंजे समाज जे बारे में वीचार वञींदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में जेको नुक़्ते नज़र आहे, इहो दरअसल रियासत जे नुक़्ते नज़र जे साम्हूं जवाबी ऐं काउंटर हिकिड़ो नैरेटिव आहे जेको असांखे अञा मथे उभारणु खपे। कॉन्फ्रेंस कोई ॿोलियुनि जे हवाले सां कोठाई वई आहे, या सॼी दुनिया में जेको आहे मल्हाई वेंदी आहे पंहिंजी मादरी ॿोलियुनि जे हवाले सां। या सिंधी बि असांजी मादरी ॿोली आहे, ऐं असां शागिर्द सिंधी यूनिवर्सिटी शागिर्द हुनखे चवां थो त असांजी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। ऐं असांजे जेके स्कूल आहिनि, जेके प्राइवेट स्कूल थी विया, जेके असांजी यूनिवर्सिटी में कोर्स पढ़ाया था वञनि, उन्हनि खे बि सिंधी में तर्जुमो करे उहो असांखे पढ़ायो वञे, जीअं असां शागिर्द सिंधी शागिर्दनि जो ज़हन वधीक खुले ऐं असां अॻिते वधी सघूं। जीअं त अॼु 21 फेबरवरी दुनिया जे अंदरि पंहिंजो आज़ादु ऐं ख़ुदमुख्तियार क़ौमुनि जी ॿोलियुनि जो ॾींहुं आहे, ऐं उन हवाले सां सिंध जो ही वॾे में वॾो अहम इशू आहे, जेका सिंधी ॿोली स्कूलनि मां, कॉलेजुनि मां, यूनिवर्सिटियुनि मां मुकमल तौर ते ख़तमु कई थी वञे। असां आला इदारनि खां, सिंध हुकूमत खां ऐं वसवारनि खां इहा ई अपील कंदासीं त महिरबानी करे सिंध जे जेके तक़रीबन तालीमी इदारा आहिनि उन्हनि मां सिंधी ॿोली पढ़ाइण त ठहियो, पर उते ॻाल्हाइण बि हिकिड़ो ऐब थो सम्झो वञे, त उहो शइ बिल्कुलु ग़लति आहे। तव्हां नौजवान या सिंध जा बाशऊर शागिर्द इन शइ जे लाइ हिकिड़ो अपील था कनि त महिरबानी करे सिंध खे बचाइणो आहे, या सिंध खे क़ाइम मुक़ाम ॾिसणु था चाहियो त महिरबानी करे इन शइ खे तरजीह ॾियो, क़ौमी ॿोली खे पंहिंजी माना अपनायो बहितर आहे। हेलो, क़ौमी ॿोली जे हिन आलमी ॾींहं ते अवां सभिनी सॼणनि खे ऐं सिंधी ॿोली जिन माण्हुनि खे ॾिसे रही आहे, त मां सम्झंदो आहियां त ख़ुदा ताला जे तमामु वॾनि नेमतुनि मां इहा बि हिकिड़ी असांजी नेमत आहे त असांजी ॿोली लिखत में मौजूदु आहे, जंहिंजी पंहिंजी लुगत आहे, ऐं असां उन ॿोलीअ खे फ़ख़ुर सां पढ़ी ऐं जिते किथे लिखी सघूं। शाह बुलंदी मिठाई जे लाइ शाइर असांजे विरसे में आहिनि, इहा बि असांजे लाइ फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। मां सभिनी खे जीअं सिंध जीअं लतीफ़ शाह साईं जे हिन सिटुनि खां
इन महफ़िल जो आगाज़ होने खां पोइ आकाश अक्सर जो सुठो आहिनि जेके अवां सभिनी सॼण जे नाम करे पंहिंजी जवाब सही ज़रा कहिड़ो आहे अपल सही आहे
Mohi